सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं महबूब उमर जो ऐं अॼु जे हिन वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं यूट्यूब ऐप जा कुझु अहिड़ा फीचर्स जेके तमामु घटि माण्हू ॼाणनि था। उहे कहिड़ा फीचर आहिनि, उन्हनि खे कीअं इस्तेमालु कजे, उन्हनि खे अॼु असां हिन वीडियो में डिस्कस कंदासीं। उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, यूट्यूब ते यूट्यूब ते तव्हांखे हर क़िस्म जा वीडियोज़ मिलनि था। के नंढा आहिनि, 1-1.5 मिनट या वरी तव्हांखे कॾहिं कॾहिं सफ़ा वॾो वीडियो लाइक फिल्म, मूवी या के उन खां बि वॾा ट्यूटोरियल्स वग़ैरह तव्हांखे मिलनि था, जिन खे असां या त कुझु सेकंड रिवर्स करे ॾिसणु चाहींदा आहियूं या वरी असांखे उहो थोरो फॉरवर्ड करिणो हूंदो आहे। जेकी लाइन आहे उन ते आङिर सां अॻिते या पोइते कंदो त शायदि उन खां ज़्यादा थी वेंदो। उन करे सफ़ा सवलो तरीक़ो आहे, तव्हां सिर्फ़ु राइट साइड डबल क्लिक कयो त 10 सेकंड फॉरवर्ड थी वेंदो। जेकॾहिं लेफ्ट साइड डबल क्लिक कयो त ही 10 सेकंड रिवर्स थी वेंदो। सफ़ा इज़ी आहे ऐं इन्हनि जा सेकंड तव्हां वधाए सघो था, घटाए सघो था, तव्हांजी मर्ज़ी। कीअं वधाइजनि घटाइजनि, उन करे असां वेंदासीं जस्ट पंहिंजे प्रोफाइल ते क्लिक कयो। प्रोफाइल ते क्लिक करण खां पोइ सेटिंग खे क्लिक करे जनरल में अचो। जनरल में अचण सां तव्हांखे डबल टैप टू सीक जो ऑप्शन मिलंदो। उते 5 सेकंडनि खां वठी 60 सेकंड ताईं तव्हां मुख़्तलिफ़ सेटिंगूं रखी सघो था। दोस्तों, उन खां पोइ ॿी जेकी टिप आहे, टिप उनखे कोन चवंदुसि, इहो यूट्यूब जो फीचर आहे, उहो इहो आहे त कमेंट में कंहिं वीडियो जो को बि तव्हां टाइम ॾियणु चाहियो था, जेको वीडियो जो तव्हांखे पार्ट सुठो लॻो आहे या जंहिं पार्ट खां तव्हां मुतासिर आहियो, उन पार्ट खे पंहिंजे कमेंट में शामिलु करणु था चाहियो त कीअं था करे सघो उन टाइम खे। उन करे असां को वीडियो प्ले कंदासीं। लाइक हीअ वीडियो आउं प्ले थो करे वठां ऐं हिते का बि कमेंट ॾियां थो ऐं इन में को बि टाइम लिखां थो। मिसाल तौरु आउं लिखां थो हिते ही पार्ट ज़बरदस्त आहे ऐं हेठि टाइम थो ॾियां। टाइम ॾियण जे लाइ तव्हां सिर्फ़ु टाइम लिखो। मिसाल तौरु मिंट लिखां थो, उन खां पोइ कालन उनखे चइबो आहे जेके 2 नुक़्ता हिक ॿिए जे मथां उभा हुजनि। उन खां पोइ तव्हां सेकंड्स लिखो, जेके सेकंड्स तव्हां लिखणु चाहियो था। मिसाल तौरु 5 मिंट 21 सेकंड मूं कमेंट लिखी आहे। हाणे जीअं ई तव्हां हिन टाइम ते क्लिक कंदो, तव्हां डायरेक्ट उन जॻह ते वेंदो जिते 5 मिंट 21 सेकंड थिया हूंदा। ओके, तव्हां ॾिसी सघो था, तव्हांजे साम्हूं आहे। अच्छा, उन खां पोइ आहे रिकमेंडेड वीडियो, जंहिंमां तव्हां, मुंहिंजे ख़्याल में आउं त फासी वियो आहियां, तक़रीबन असांखे रिकमेंडेड उहे वीडियोज़ हूंदा आहिनि जेके तमामु बेकार हूंदा आहिनि ऐं अक्सर ट्रेंडिंग में बेकार वीडियोज़ ई हूंदा आहिनि। उन करे उन्हनि मां कीअं जान छॾाइजे, सफ़ा इज़ी आहे। छो जो तव्हां जंहिं कैटेगरी जा वीडियो ॾिसणु नथा चाहियो, यूट्यूब तव्हांखे उहा हरू भरू त रिकमेंड नाहे कंदो। असांजी हिस्ट्री में जेकॾहिं असां ग़लतीअ सां वीडियोज़ प्ले कया हूंदा आहिनि, उन जे करे यूट्यूब उहा रिकमेंड कंदो आहे। उन करे कंहिं वीडियो ते तव्हां जेके नथा ॾिसणु चाहियो, उन जे 3 डॉट ते क्लिक कयो, नॉट इंट्रस्टेड ते क्लिक कयो, ठीकु आहे, ऐं हीअ डायरेक्ट हलियो वेंदो। ऐं हाणे ॿुधायो यूट्यूब खे त तव्हां छाजे करे हिन में दिलचस्पी नथा रखो। ऐं हीअ वीडियो अॻु में ॾिसी चुको आहियां, हीअ वीडियो आउं पसंदि नथो करियां, या वरी हिन टाइप जा वीडियो, हिन कैटेगरी जा वीडियो आउं पसंदि नथो करियां, ऐं हिन कैटेगरी जा वीडियो पसंदि नथो करियां, उन ते लास्ट ऑप्शन ते क्लिक कंदुसि। अहिड़ी तरह मूंखे ॿिया बि काफ़ी सारा वीडियोज़ मिलनि था, जीअं मिसाल तौरु जेके आउं हरगिज़ ॾिसणु पसंदि न कंदो। हीअ रोमन रेंज सबटाइटल सां, ओके, नॉट इंट्रस्टेड, ओके। अहिड़ी तरह तव्हां कंहिं बि वीडियो खे रिमूव कंदो, यूट्यूब सम्झी वेंदो। उन हिसाब सां तव्हांखे इन तरह जा वीडियो हू होम पेज ते न ॾेखारींदो। ओके, उन खां पोइ आहे सर्च फिल्टर छा आहे? अक्सर दोस्त जेका शइ ॻोल्हणु चाहींदा आहिनि ऐं उहा उन्हनि खे कोन मिलंदी आहे। असांखे क्रिएटिव कॉमन में वीडियोज़ खपनि था, त असां टाइटल में लिखी मथे सर्च बार में लिखी सर्च कंदा आहियूं क्रिएटिव कॉमन, ईअं कॾहिं बि न मिलंदा। उन खां अलावा सर्च फिल्टर जी काफ़ी सारनि दोस्तनि खे ख़बर न आहे, काफ़ी सारा दोस्त ॼाणंदा बि हूंदा, उहा अलाए था ॻाल्हाए। ओके, हिते जेकी कुंड में 3 लाइनूं मिलंदियूं, हुन ते तव्हां क्लिक करे हाणे तव्हां फिल्टर करे सघो था। तव्हां हींअर कॾहिं अपलोड थियो उहो डेट ॾिसी लिखी सघो था। उन खां अलावा वीडियो हुजे, चैनल हुजे, प्लेलिस्ट हुजे, फिल्म हुजे, प्रोग्राम हुजे, वग़ैरह वग़ैरह तव्हां ॾिसी सघो था। चैनल ते क्लिक करे तव्हां ॾिसो
जेके बि सिंधी सॉन्ग्स जे नाले सां चैनल आहिनि या उन्हनि जे नाले में सिंधी सॉन्ग्स लिखियलु आहे या उन्हनि जे चैनल कीवर्ड में सिंधी सॉन्ग्स लिखियलु आहे उहे शो थींदा। जेकॾहिं हिते तव्हां प्लेलिस्ट रखो ऐं अप्लाई कयो त तव्हांखे सभु प्लेलिस्ट ई मिलंदियूं, को बि वीडियो तव्हांखे नज़र न ईंदो। उनखां अलावा हेठि तव्हां ॾिसो त 4 मिंटनि खां नंढी वीडियो ॾिसणु चाहियो था या 20 मिंटनि खां वॾी वीडियो ॾिसणु चाहियो था ऐं उहा वीडियो कॾहिं अपलोड थी हुजे उहो तव्हां हिते बि टाइम ॾेई सघो था त हिन महीने हिन ॾींहुं। ऐं हेठि तव्हांखे काफ़ी सारा ऑप्शन मिलंदा, मिसाल तौरु क्रिएटिव कॉमन। ओके, वीडियोस क्रिएटिव कॉमन आहिनि, यानी हिननि खे जेकॾहिं तव्हां अपलोड कंदो त हिननि ते कॉपीराइट न ईंदो जेसिताईं उहो रिपोर्ट न करे। जंहिंजो असुलु कॉन्टेंट आहे उनखां पोइ जंहिं क्रिएटिव कॉमन ते रखियो उहो अलॻि आहे, उहो कोन रखी सघंदो। ओके, वीडियो क्वालिटी खे बहितर या वीडियो क्वालिटी खे ख़राबु बनाइण असांजे हथ में आहे। छो जो तव्हां जेकॾहिं पंहिंजा MB बचाइणु चाहियो था त वीडियो खे घटि क्वालिटी में ॾिसो, ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसो था त वीडियो जी क्वालिटी के कम जी न आहे ऐं तव्हांखे साफ़ में ॾिसणी आहे, तॾहिं तव्हां हिते 3 नुक़्तनि ते क्लिक करे क्वालिटी ते क्लिक कयो। तव्हांखे हिते मुख़्तलिफ़ ऑप्शन मिलंदा, जंहिंमें आहे 144p खां वठी तव्हांजी वीडियो जी जेतिरी रेज़ोल्यूशन हूंदी उन वीडियो जी, उन हिसाब सां तव्हांखे उहा ऑप्शन मिलंदा। मिसाल तौरु मां 144 ते रखिया, तव्हां ॾिसो हुन जी रिज़ल्ट मुकमल तौर ते किरी चुकी आहे ऐं हिन में मुंहिंजा MB तमामु घटि किरंदा। ओके, उनखां पोइ आहे डार्क मोड। काफ़ी सारनि दोस्तनि पुछियो तव्हां जेको स्क्रीनशॉट मोकिलियो था हुन में यूट्यूब कारो आहे, इहो कीअं आहे? मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन दोस्तनि खे ख़बर हूंदी, पर जिन खे न आहे ख़बर उहे ॾिसी वठनि कुझु सेकंडनि में। तव्हां चैनल जी सेटिंग में अची जनरल में अचो ऐं हेठि तव्हांखे ऑप्शन मिलंदो डार्क मोड। हिनखे अनेबल करण सां कारो थी वेंदो ऐं हिनखे डिसेबल करण सां अछो थी वेंदो, तव्हांजी मर्ज़ी आहे। पर हा, डार्क मोड जा कुझु फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो त तव्हांजो नूर बचत थिए थो ऐं उन अखियुनि जो, ऐं उनखां अलावा बैटरी जो पावर। अच्छा, उनखां पोइ वीडियो डाउनलोड जेके असां करियूं था उहे घणनि ॾींहंनि जे लाइ हूंदा आहिनि, ऐं इहो हिकिड़ी सचाई आहे जेका तमामु घटि माण्हू ॼाणनि था त हीअ जेके वीडियो असां यूट्यूब जी ऐप में ई डाउनलोड करे रखंदा आहियूं उहो सिर्फ़ु 1 महीने जे लाइ हूंदा आहिनि। 1 महीने खां पोइ ऑटोमेटिक एक्सपायर थी वेंदा आहिनि ऐं उन जे बारे में काफ़ी दोस्त कोन ॼाणंदा हूंदा। अच्छा, उनखां पोइ वॉच लेटर छा खे चइबो आहे? मिसाल तौरु तव्हांखे का नोटिफिकेशन अचे थी या तव्हां को ब्राउज़ फीचर में को वीडियो ॾिठो आहे जेको तव्हां चओ था त हींअर त मूं टाइम कोन्हे पर हीअ मूंखे ॾिसणो लाज़मी आहे, त उनखे तव्हां उनजे सिर्फ़ु जेके 3 डॉट आहिनि वीडियो जे हेठां जेके हूंदा आहिनि तव्हां ॾिसी सघो था हर वीडियो ते। मिसाल तौरु सईद हावी जो वीडियो आहे, हिनखे 3 डॉटनि ते क्लिक करे हेठि तव्हांखे ऑप्शन मिलंदो सेव टू वॉच लेटर, जंहिंसां तव्हांजी हिकिड़ी प्लेलिस्ट ठहींदी आहे जंहिंजो नालो हूंदो आहे वॉच लेटर। तव्हां लाइब्रेरी में वञो, ओके, लाइब्रेरी में वञो ऐं हिते तव्हांखे हिस्ट्री डाउनलोड्स माई वीडियोज़ ऐं उनखां हेठि तव्हांखे मिलंदो वॉच लेटर। वॉच लेटर में ऐं काफ़ी सारा वीडियोज़ साल अॻु एड करे चुको आहियां ऐं उन्हनि खे मूं रिमूव नाहे कयो। ओके, हिते तव्हां हुनखे आसानी सां जॾहिं बि चाहियो जिते बि चाहियो ॾिसी सघो था। उनखां पोइ आहे छा यूट्यूब ते व्हाट्सअप वांगुरु मैसेज करे सघजनि था? जी हा, बिल्कुलु करे सघजनि था। फोटो वीडियो नथो मोकिले सघिजे, बाक़ी यूट्यूब जो वीडियो मोकिले सघिजे थो, हिक ॿिए खे मैसेजिस करे सघजनि था। वॉइस मैसेज खां अलावा बाक़ी चैट करे सघिजे थी, ग्रुप ठाहे सघिजे थो। हीअ ॾिसो रहीम सिंधी व्लॉग, हिनखे जेकॾहिं मूंखे मैसेज लिखिणो आहे त आउं से समथिंग ते क्लिक करे हिते कुझु बि लिखी सघां थो। मिसाल तौरु मूं हेलो लिखियो ऐं हिते क्लिक करे ऐं को बि वीडियो सर्च करे हुनखे ॾेई सघां थो। मिसाल तौरु मुंहिंजो पंहिंजो वीडियो महबूब हुंगो जो लिखी करे सर्च थो कयां ऐं तव्हां को बि वीडियो खणा थो, को बि वीडियो हा सिंधी फ़ॉन्ट वारो वीडियो ई उन में लॻाइणु चाहियां थो, त हीअ जीअं ई मूं हुन ते क्लिक कयो तव्हां ॾिसी सघो था त हीअ हिनखे सेंड थी चुको आहे ऐं हू जॾहिं ॾिसंदो मूंखे नोटिफिकेशन ईंदो त तव्हांजो मैसेज रहीम ॾिठो। ऐं अहिड़ी तरह तव्हां पाण कंहिंजो मैसेज ॾिसंदो तॾहिं हुनखे ख़बर पवंदी ऐं हुनखां अलावा तव्हां कंहिं मैसेज खे हार्ड यानी दिलि ॾेई सघो था जंहिंजो मैसेज तव्हांखे पसंदि अचे। हुनखां अलावा तव्हां ते ग्रुप वग़ैरह बि ठाहे सघो था, ॿिया दोस्त ऐड करणु चाहियो त करे सघो था। ऐं ग्रुप कीअं ठाहिजे उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त न्यू ग्रुप ते जीअं तव्हां क्लिक कंदो हिते तव्हांखे नालो लिखिणो आहे ग्रुप जो, यूट्यूबर्स लिखूं था ऐं क्रिएट ते तव्हां क्लिक कयो। क्रिएट ते क्लिक करण सां तव्हांखे जे साम्हूं सभई तव्हांजा फ्रेंड्स अची वेंदा ऐं जिन खे तव्हां सुञाणो उहे बि अची वेंदा, जिन खे तव्हां ऐड करणु चाहियो था आसानी सां करे सघो था। उनखां पोइ जेको आहे 360 डिग्री छा खे चइबो आहे? 360 डिग्री मतिलबु 360 डिग्री छा खे चइबो आहे? अचो त ॾिसूं। तव्हां को बि वीडियो 360 डिग्री जे लाइ सर्च कयो। मिसाल तौरु आउं हिते लिखां थो सर्कस वीडियो ऐं फिल्टर ते अची करे हिते 360 डिग्री रखी करे अप्लाई कयां थो
त मुंहिंजे साम्हूं काफ़ी सारा सर्कस वारा वीडियोज़ मिलंदा जेके 360 डिग्री जा हूंदा। ऐं हिननि खे प्ले करण जी तमामु मज़ेदार चीज़ आहे। हिनखे जीअं तव्हां पंहिंजी मोबाइल खे जेॾांहुं घुमाईंदो उन तरफ़ वेंदो, बशर्ते तव्हांजी मोबाइल इनखे सपोर्ट करे। पर जीअं तव्हां पंहिंजी मोबाइल खे आङिर हिन जी क्वालिटी थोरी चेंज करे वठिजे, आङिर सां फेरणु चाहियो तॾहिं फेरे सघो था, या तव्हां पंहिंजी मोबाइल खे हथ सां घुमाईंदा वञो। जंहिं तरफ़ तव्हां पंहिंजी मोबाइल खे घुमाईंदो उन तरफ़ तव्हां व्यू ॾिसी सघंदो, उहो प्लेस, उहा जॻह तव्हां ॾिसी सघंदो। ॾिसो जीअं जेॾां ॿाहूं छित तव्हां ॾिसणु चाहियो छित ॾिसी सघो था, पट ॾिसणु चाहियो पट ॾिसी सघो था। उन खां अलावा जो तरफ़ जंहिं तरफ़ तव्हां घुमाईंदो मोबाइल खे उन तरफ़ जो नज़ारो तव्हां ॾिसी सघो था। ऐं 360 वीडियो कीअं ठाहिजे उन जे लाइ अलॻि वीडियो ठाहींदुसि। फ़ोटो तव्हां ठाहे सघो था इज़ीली, गूगल स्ट्रीम व्यू तव्हां इंस्टॉल कयो प्ले स्टोर तां, उन में तव्हां इज़ीली ठाहे सघो था 360 डिग्री जो फ़ोटो। हीअ तव्हां आङिर सां घुमाए सघो था। ओके, उनखां पोइ आहे त कंहिं वीडियो जी स्पीड फास्ट करे ॾिसणु, यानी कंहिं वॾे वीडियो खे घटि टाइम में ॾिसणु। मिसाल तौरु असां रियाज़ शहर आहे, इन जी हिकिड़ी वीडियो प्ले था करे वठूं। रियाज़ एडिटर्स इहो अक्सर कार्टून ठाहींदो आहे ऐं हिकिड़ी वीडियो हुन जी वॾी हूंदी आहे। उन करे हिन वीडियो खे जेकॾहिं असां इहे 10 मिंटनि जी वीडियो आहे, टाइम बचाइणु चाहियूं पंहिंजो, ऐं हिनखे पाण 5 मिंटनि में ॾिसणु चाहियूं त उन करे असां हिते 3 नुक़्तनि ते क्लिक करे प्ले बैक स्पीड ते क्लिक कंदासीं। हिते तव्हांखे काफ़ी सारा ऑप्शन मिलंदा, ॾिसो थोरो फास्ट थी वेंदो। अहिड़ी तरह हिनखे ज़्यादा फास्ट करिणो आहे, तव्हां ॾिसी सघो था त इहो काफ़ी सारो फास्ट थी चुको आहे। वधीक तव्हां हिनखे जेतिरो फास्ट रखणु चाहियो रखंदा वञो, एतिरे ताईं जो हुनखे जी डबल स्पीड, यानी 10 मिंटनि जो वीडियो असां 5 मिंटनि में ॾिसी सघूं था। ऐं उनखां अलावा जेको लास्ट फीचर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां पंहिंजी लोकेशन चेंज करे सघो था। मिसाल तौरु पाकिस्तान जी लोकेशन ते असांखे जेके पाकिस्तान में ट्रेंडिंग वारा वीडियोज़ हूंदा उहे ॾिसण में ईंदा, छो जो असां जी पंहिंजी लोकेशन पाकिस्तान आहे, असां पाकिस्तान में रहूं था। पर जेकॾहिं असां हिनखे चेंज करे कंहिं ॿिए मुल्क जी ट्रेंडिंग जा वीडियो ॾिसणु चाहियूं त असां सेटिंग ते क्लिक करे जनरल ते क्लिक कंदासीं। जनरल ते क्लिक करण खां पोइ तव्हां हेठि अचो, लोकेशन जो तव्हां ऑप्शन मिलंदो। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं बि मुल्क जा ट्रेंडिंग वारा वीडियोज़ ॾिसणु चाहियो था, मिसाल तौरु आउं सऊदी अरब रखां थो, त तव्हां उन जा आसानी सां ॾिसी सघो था। हाणे तव्हां अचो ट्रेंडिंग में ऐं तव्हां हिते तव्हां ॾिसो त सभु उहे वीडियो मूंखे शो थी रहिया आहिनि जेके सऊदी अरब में ट्रेंडिंग में आहिनि, सऊदी अरब में वायरल वीडियोज़ आहिनि या मशहूरु आहिनि। ओके, हिन वक़्तु उन्हनि खे माण्हू ज़्यादा ॾिसी रहिया आहिनि। ओके दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक एॾी वीडियोज़ लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी जे निशान ते क्लिक कयो, कमेंट में पंहिंजी राय लिखिजो, वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो। ऐं मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।